वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। Ya. काले बंदूक को कहीं सोनी aku बंदूक ini malah जो मातो ke दावnya को नहीं दोस aku बंदूक मातो di करे अवा मुखे सोचन में निंड न पे आई नी पे लगोजणो जो हाणे दिमाग़ फाटंदो इन लाइ थोरो ॿाहिरि भेस बाबा जे कॾहिं तोखे वीचार खे मारण जो एॾो वॾो शौक़ु आहे त पोइ मूंखे वठियो हल बाबा जे कॾहिं इन छेड़े में मारिजी बि वञा न त घटि में घटि मुंहिंजे सिर तां ई इहो दांताणो लही वेंदो त मूं भेण जे ॾोही जे ख़िलाफ़ु कुझु बि न कयो बाबा माण्हुनि जा मुंहुं बंदि करण जे लाइ मां तोखे अकेलो मरण जे लाइ कोन थो छॾे सघां वठी करे सुम्ही पओ तूं ही बंदूक खणी हिन महिल जो बेगाहे वा सुम्ही पओ अलाए छा थींदो शाम रात मुंहिंजो त सोचे सोचे दिमाग़ थो फाटे इहा हालत त मुंहिंजी बि आहे मेरन सां पाण हिक ॿिए खे कोड़ियूं तसलियूं ॾेई पिया रिझायूं अलाह करे शमीर जे हवाले सां तव्हांजी ख़ुशफ़हमी सच साबित थी पवे हो पंहिंजे पीउ सोराब ख़ान वांगुरु सुठो ऐं साफ़ किरदारु हुजे तूं शमीर जे हवाले सां एतिरो ढिनल छो आहीं शामुराद ख़ान मां हिकु धीअ जी माउ आहियां तंहिं करे मुंहिंजो दिलि ख़ौफ़ सां भरियल आहे शमीर जे रगनि में नवाब सोराब ख़ान जो रत आहे इन करे मूंखे पूरो यकीन आहे त हू बेशनास ऐं अखि पूर नथो थी सघे हेलो शमीर साईं हिते हमलो थी वियो आहे कुझु निकाह पोश माण्हू हिते असां ते हमलो करे शाह मुराद वारनि खे तव्हां खणी विया आहिनि तूं छा थो चवे साबू ईअं कीअं थो थी सघे तूं किथे में ॿिया माण्हू किथे हुआ साईं मां कुझु बि न करे सघियुसि हो घणा हुआ ऐं असां वटि हथियार बि न हुआ यार साबू तोखे सभु कुझु ख़बर हुई त उन्हनि माण्हुनि सां ई मुंहिंजी उमेद वाबस्ता हुई मुंहिंजी सभु मिल्कियत उहे ई वापसि आणे सघनि पिया शमीर साईं ऐं हा ॿी हिकु ॾुख जी ख़बर आहे इन खां वधीक कहिड़ी ॿी ख़बर थी सघे थी मेरू मारिजी वई छा हा साईं इहो सभु केरु करे सघे थो केरु थो थी सघे मुंहिंजी त पूरी महिनत रायगां थी वई हिन वक़्तु मां हवेली मां बि निकिरी कोन थो सघां ऐं आंटी रुखसार खे बि सलाह ऐं मसलियत लाइ छॾे नथो सघां छा करियां जो अल्लाह साईं तोखे अकुल ज़री ॾिनी आहे जो तो ज़ीनत ऐं सोढे जो रिश्तो करायो आहे ऐं जेकॾहिं तूं न कराई हा न अल्लाह अलाए छा थी हा इहा छोरी ॿिनि टिनि ॾींहंनि में रफू चकर थी वञे हा ऐं तोखे त ख़बर ई कान पवे हा फापुल तूं जी धप थी अचे
तू पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिस, किथे बाहि त नथी भरे। यो ॻाल्हाई छा थो विफली तो अला जे छा तू छा सम्झो आहे मूंखे तू का इन जे ज़ीनत ऐं सोढे जे रिश्ते में ख़ुशि कान आहियां सड़ा पई पचा पई मरा पई ईअं हा मूंखे त ईअं थो लॻे त तूं कंहिं न कंहिं साड़ में थी ॻाल्हाएं। अरे हाय देर काने तू रुगो शादी कराईस छोरी जी पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त इहो फ़ैसिलो तो सही कयो आहे या ग़लत। अयो अकेलो सिर अथस केर न भाउ न मां न पी घर घाट अथस सॼो ॾींहुं वते तो धिका खाईंदो पाणे ख़बर पवंदई सुभाणे जेकॾहिं इहा छोरी ॾुखी थिए थी न पोइ कंहिंजे अॻियां दाहूं कंदे। बापुले कोड़ो घड़ो पाण खे छा में रखाईंदो आहे। मूंखे ज़ीनत जे मुस्तक़बिल जो को बि उल्को कोन्हे को। बाबा मूं तुंहिंजे लाइ चांहि काढ़े रखी आहे केॾी देरि थी वई आहे पर तूं अॼु मसीत मां देरि सां छो आयो आहे। सुबदार ई युसुफ वारनि खां मोकिलण वियो हुअसि। मामे वारनि खे मूं कल्ह ॿुधाए छॾियो हुयो त असां सवेल निकिरी वेंदासीं ऐं बाबा हुननि असांजे लाइ 2 कमरा ख़ाली कराए छॾिया आहिनि। धीअ ही घर मूं सूमर वारनि खे ॾिनो आहे। वीचारो बे औलाद आहे सो पंहिंजी हिमत ते कॾहिं बि अझो कोन ठाहे सघंदो। खान बहादुर तोखे कूड़े मुंहं सां बि हुन चयो कि तूं ॻोठ छॾे न वञ। खान बहादुर पंहिंजी हया वारी अख बूटे छॾी आहे पुट। ख़ैर तूं मूंखे चांहि ॾे पोइ ॻोठ खे फेरो खाई साहेड़ियुनि सां मिली अचे बाबा पोइ थधे सिज निकिरी हलूं। सामान ढोइण लाइ गाॾी वारे खे आउं चई आयो आहियां सो 2-3 मज़दूर वठी ॼाण आयो। बाबा ऐं बसि कब्रिस्तान मां मलार जी क़बर तां थी अचां बाक़ी त सभिनि सहेलियुनि खां मूं काल्ह ई मोकिलाए छॾियो हुयो। ख़ैर बाबा तूं वेह त हाणे मां तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां। इहो शमीर अञा नाहे जाॻियोसि उनखे बि सॾु कयो। साईं शमीर ॿाहिरि ॻोठ जे ॿारनि सां रांदि खेॾणु वियो आहे ऐं ॿुधाए पियो त उनजी का क्रिकेट मैच बि आहे। बाबा जी शामिर थोरो सवायो रोलाग न थी चुको आहे जेॾीमहिल पुछूं था चवंदा त ॻोठ जे छोरनि सां खेॾणु वियो आहे। भले घुमे फिरे हिते को ख़ौफ़ या ख़तरो त अथसि को भले ॿारनि सां रिझेलो हुजे न त घर में हूंदो त अजायूं ॻाल्हियूं हरकतूं करे रुख़सार जो त जीअं ई आराम करे छॾियो। हा साईं तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। शमीर मूंसां इलाही सवाल कंदो आहे। हा जाने हिकिड़ी मां तव्हां खां ॻाल्हि पुछां। पुछो। शामिर जे फ्यूचर जे हवाले सां तव्हां छा था सोचो ऐं छा सोचियो अथव? बाबा जानी आख़िर केसी तरह सां इन मेंटल शख्स खे पंहिंजे घर में रखंदासीं। जयरोज़ पुट जंहिंखे न तूं असांजो घर चई ऐं शमीर खे बेदख़ल करण जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे। दरअसल इन घर ई मिल्कियत जो असुलु वारिस उहो ई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन हवेली ई ज़मीनुनि जो को बि काग़ज़
अञा असांजे नाले ढाहे ठहियो। हा त पोइ हिन में तव्हांजी सुस्ती चइबी न बाबा साईं। एतिरो अरसो गुज़री चुको आहे ऐं तव्हां अञा ताईं खाता चेंज न आहिनि कराया। अरे बाबा तूं सफ़ा को दरवेश। शमीर खे त सॼी उमिरि ईअं ई नादान ऐं चिरे हुअण में गुज़ारणी आहे। ऐं ॿियो कोई न मिल्कियत जो वाली वारिस त आहे ई कोन। पोइ छा लाइ ख़फ़ा करियूं, छा लाइ ख़र्च कयूं? उहो ई तूं मुंहिंजो अकेलो वारिस आहीं सॼी मिल्कियत जो। साईं जेकॾहिं सुभाणे शमीर जो ज़हन फ्रेश थी वञे त पोइ त हू पंहिंजी मिल्कियत जो मालिक थी वञे त पोइ न रुख़सार कया आऊं इन्हनि ख़ाली मफ़रूज़नि खे सोचे परेशान न आहियां थी। बाबा साईं मां त तव्हांखे सही थो चवां। इन हवेली ऐं शामिर जे बारे में असांखे लापरवाही जो मुज़ाहिरो न करणु घुरिजे। मां त न शामिर चांडरोकी जे निकाह जे ख़िलाफ़ आहियां। साबु तोखे कुझु अंदाज़ो आहे त इहे हमलो कंदड़ केरु हुया? शमीर साईं तव्हांखे त ख़बर आहे पाण हिन इलाइक़े में नवां आहियूं ऐं कंहिंखे ॼाणू सुञाणू बि कोन था। डेढ़ बारी किथे आहे? शमीर साईं उहा त अंदरि रूम में पियल आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शमीर साईं हुन औरत जे जुरत ऐं हिम्मत खे सलाम। साबु छा आंटी मेहरू अगवाकारनि सां मज़ामत कई तॾहिं मारी वई? मां हाणे तव्हांखे छा ॿुधायां शमीर साईं। हुन पंहिंजी धीउ ऐं मुड़ुस खे बचाइण लाइ ज़िंदगी जी आख़िरी साह ताईं विड़ी, पर अफ़सोस न बचाए सघी ऐं पाण पंहिंजी ज़िंदगी हाराए वई। अम्मी बाबा तू केर आई? ऐं मुंहिंजे कमरे में छो आयो आई? घणो गौर की त गोली हण में देर न कंदो साईं। अॼु तोखे मां कोन छॾींदसि, कोन बची वेंदे ता। अम्मी 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 कोई असांजी मदद करण वारो। या अल्लाह सही तू ही का गैबी मदद मोकिल। ए ज़ालिमो ही केड़ो कहर करे चरो तो। अम्मी अम्मी बाबा साईं प्लीज कुछ करो, अम्मी की जिंदगी बचाओ तो बाबा साईं। मेहर साहब अम्मी अम्मी चलो अच्छा तो सॼी राति रोअण खां माठी न कई आहे ऐं रोई रोई पंहिंजो हाल विञाए छॾियो अथई। कुझु सब्र खां कमु वठ पुटु, कुझु सब्र खां कमु वठ। बाबा साईं बहुत भरक आहे। हिकु ॾींहुं असां सभिनि खे वञिणो आहे, पर उन्हनि अम्मी खे जंहिं बेदर्दी सां क़तल कयो आहे हिकु तरफ़ इहो सदमो आहे ऐं ॿिए तरफ़ इहो ॾुख आहे त उन्हनि अम्मी जी डेड बॉडी सां अलाए छा कयो हूंदो। मूंखे यकीन आहे त शमीर मेरुन सां जो लाश ईअं लावास कोन छॾियो हूंदो। बाबा साईं तव्हां बि कहिड़े माण्हू खां उमीद था लॻायो जेको हेॾनि सालनि खां ख़ान बहादुर वारनि जे साम्हूं चरैब जो नाटक करे पाण खे बचाइण में पूरो आहे। मेहरन सां बहादुरी सां दुश्मन खां हथियार खसे ऐं हुन ते हमलो कयो। मां सम्झां थो त हुन जी जुरियत ते असांखे फ़ख़्रु हुअणु खपे। बहादुरनि जो मातम नाहे कबो। बहादुरनि जो मातम उहे न कनि जंहिंमें पंहिंजे प्यारनि जो बदिलो वठण जी ताक़त न हुजे। असां जहिड़नि लाचार ऐं बेवस माण्हुनि वटि रोड खां सिवा ॿियो को ऑप्शन बि त कोन्हे। अलाह पाक पंहिंजे बंदनि खां तरह तरह जा इम्तिहान वठंदो आहे ऐं आज़माइशनि मां गुज़ारींदो आहे। जेको माण्हू सब्र ऐं तहमुल सां आज़माइशनि खे पार करे वेंदो आहे न, रब पाक उनखे सब्र जो फल ॾींदो आहे।
बाबा साई मिसाल तौर सुभाणे असां सबर ऐं साबित कदमी सां इन आज़माइश खां पार थी वञूं त ऐं हुन वक़्तु सबर जो फल मिलणु शुरू थिए ऐं अम्मी असां सां गॾु न हूंदी त सोचो उहो फल केॾो कोड़ो ऐं कसारो लॻंदो। राणी भले सां मेरे साथ के ॾिसी न सघूं पर हू असांजे आसपास ज़रूर रहंदी। अॼु तव्हां वरी दिलि ख़ुशि करे छॾी आहे मुंहिंजी। अणथियणी खे थियणी करे ॾेखारे अथव। सरकार असांजो हिकु साथी मरिजी वियो आहे। हा पर तव्हां औरत खे क़तल छो कयो? इहा ॻाल्हि त असांजे शान ऐं रीतुनि जे ख़िलाफ़ आहे। हाकिम साईं औरत मौत पाण क़बूल कयो छो त हुन असांजे साथी खां औज़ार कसे हुन ते हमलो कयो ऐं असांजो माण्हू बि मुओ ऐं पंहिंजी जान बि विञाए वेठी। हलो ठीकु आहे, जेको थियो सो थियो। बाक़ी शामराद ऐं चांडोगी त सेफ आहिनि न। तूं ईअं कर जो हिननि ॿिन्ही खे खान बहादुर जे हवाले करे अच। ही छा था चओ तव्हां सरकार? जेकॾहिं हुननि खे खान बहादुर जे हवाले करणो हो त पोइ असां खां एॾी महिनत छो करायो ऐं असांजे साथी जी जान भली वई? तो छा सम्झो हुयो त शामराद में मुंहिंजी लालच आहे? पर सरकार तव्हां त हुननि जे मथां एहसान जे मथां एहसान कंदा पिया वञो ऐं खान बहादुर संग वारो मामूली मसइलो अव्हांखे हल करे न ॾिनो आहे। इहा जेकी चांडोकी नाले छोकिरी आहे न, ईअं सम्झ त हुनजे रूप में मां खान बहादुर जी हवेलीअ में बम फिट करण थो वञा। तूं ॾिसजां त इहा चांडोकी न शहरोज़ ऐं खान बहादुर जी इज़त जा जनाज़ा कढंदी। पुट आऊं बिजार खान जी आॾो तमामु का शर्मिंदो आहियां छो जो आऊं उनखे साले वारनि खां संग न वठाए ॾेई सघियुसि। बाबा से तव्हांजे बकौल सिर्फ़ु तव्हां मूंखे एतिरो ॿुधायो छा इहो बिजार खान असां सां सचो आहे? पुट आऊं बिजार खान जे एहसाननि जे बार जे हेठां तमामु घणो तबियल आहियो। हुन तमामु मुश्किल मरहलनि ते असांजो तमामु घणो साथ ॾिनो आहे ऐं हुन अॼु बि मूंखे फ़ोन कयो आहे तव्हांजे लाइ को छिरकाईंदड़ क़िस्म जो तोहफ़ो मोकिले रहियो आहियां। बाबा जानी इहा केॾी न शर्मसार वारी ॻाल्हि आहे। असांजी लेवल, असांजो वक़ार, असांजो शान मान असां हेॾी स्टेज ते हूंदे करे बि बाबा जानी मामूली कमनि जे करे बि असां बिजार खान जा मुहताज आहियूं। शेरोज़ खान तूं इन ई ॻाल्हि खे अञा न सम्झी सघंदी छो जो तुंहिंजी अख में अञा ईंदड़ वक़्त खे परखण जो हुनर ई न आहे। ओके बाबा जानी ओके, ॿियूं सभु ॻाल्हियूं त हिकु जाइ ते SP ज़रली जो एक्सीडेंट कराइण जे लाइ बि असीं हिन बिजार खान जो सहारो वरितो। छा असां कंहिंखां घटि आहियूं? सिर्फ़ु एतिरो ॿुधाए बाबा साहिब इहो कहिड़ो औखो कमु हुयो जेको असां न पिया कराए सघूं? वरी कई न अहमकनि वारी ॻाल्हि। अड़े बेवकूफ़, थोरो सोच। जेकॾहिं SP बची वियो त सुभाणे हू बिजार खान जी कहिड़ी हालत कंदो तूं इहो सोचे बि नथो सघीं। बाबा साईं साले खे इन सोढे निभागे बिजार खान ॾे वञण खां रोके विधो न त इहो साले अॼु मुअल हुजे हा। बाबा साईं साले खे तमामु वॾी मगी आहे। तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त साले खे घोटे विझां पोइ तव्हां साले जी भेण खे बिजार खान जे हवाले करे सभु कर्ज़ लाहे वठो। सोडा दिल जी ॻाल्हि पुछी न तो सॼी राति ख़ुदा जी मूंखे निंड न आई आहे। सॼी राति पियो ॾुछा पुछा आहे। सैरादियूं ऐं औरांगी पियो बदिली कया। यार साले
पाण खे बिजार खान जी ताड़ रखणी आहे त कहिड़े रस्ते ॾो अचे थो कहिड़े रस्ते ॾो वञे थो तॾहिं बिजार खान खे असां सोघो करे रखंदासीं। पर सोडा एॾो सब्र ऐं इहो इंतज़ारु मूंखां किथे थो पुॼे। यार साल तोखां बि मौत खई बीठो आहे यार सॼण दोस्त जी सलाह घटि में घटि मञबी त आहे ऐं तूं त कंहिंजी सलाह असुल वठे ई कोन थो न चयो थो वठी। जार खान खां अदी बानू जे वहायल हिकु हिकु ॻोढ़े जो हिसाब बराबरि करणु थो चाहियां। तुंहिंजी मौत मौत सही। अरे यार साल घटि में घटि एतिरो त सब्र कर जो ज़ीन सां मुंहिंजो निकाह त थिए। अरे विहांउ त खा तूं मुंहिंजो बद न मोड़ू कंहिं जलियो अथई तूं छा थो सम्झी तो मां इन बिजार खाने जे तो मारिजी वेंदुसि या दिलि धोई सभु को पंहिंजी दखीअ में रखे। अरे यार साल अरे मरन बाबा तुंहिंजा दुश्मन अरे तोखे ते जीअणो आहे जीअणो ऐं ॿियो त अधी मूं महिल जे तोखे घोट बि थियणो आहे। ख़्याल ई कहीं तो कुछ मां घोट तो सोडा। अरे बाबा चाचे दड़ी बख्श वारा आसरो ही पले गोठी छॾे हलिया विया अथई उन्हनि जो अतो पतो। हाँ घोट तो दिया खा टिकी खाईंदे त फ़ाइदो थींदई न। खावां थो सावां थो सदको वञाए थोरो परते थी बीह। हेडा 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 दादी मार पवई परे खां राम भाट कंदो पियो अची साई सुकाए छॾियो अथई कहिड़ी आफ़त पोयां पई अथई। अम्मा ओ मुझी जी चले मां बर्बाद थी अस मां बर्बाद थी अस हाणे मुंहिंजो घर कॾहिं कोन वसंदो मां कॾहिं कोन वसंदो। ओ लिभागा बरसातुनि में पाणी वसंदो पर तू चुप त कर न। तू ॿुधा तोखे थियो छा आहे? अमड़ ओ मुंहिंजी धोतीअ मां तुंहिंजा 2000 रुपया चोरी करे मौलवी का साहिब जो तावीज़ करायो आहे अमड़ जंहिंजो असर शुरू थी वियो आहे। मूं महिल हाणे मूंसां खिली थी ॻाल्हाए अमड़ ज़ोर हो साले जो सो बि असांजे विच मां निकिरी वियो पर अमड़ हिकिड़ो वॾो मसइलो थी वियो आहे। अमड़ वॾो मसइलो थी वियो आहे। हींअर ताज़ो ताज़ो चाचे धणी बख्शी घर में ॾिठमि त ॿाहिरि तालो लॻो पियो अमड़ मां बर्बाद थी वियुसि मां बर्बाद थी वियुसि। अरे गामो ये पंहिंजा पेर डंभराए जाॾे थो विख खणे उते निभाग ई निभाग ख़ैर उते कोन्हे को। ओ मुंहिंजा नकली बाबा पेर डंभराइण सां छा थींदो? अरे पेर डंभराइण सां इहो फ़ाइदो थींदो त तुंहिंजे हिन विख विख तो निभाग ख़तम थींदो। हाँ मां ही ईटे गोलो सही थो चए। हाओ अब्बा हाओ ही चवे सही तो वो बि ॿुधो ई आहे त निभागनि जा पेर न भॼाइण खपनि छो जो इंसान जी छंछरी निकिरियो वञे। हा अम्मा पोइ जल्दी कर मुंहिंजी खुरी डंभ त जीअं मूं महिल मोटी थिए। अम्मा जेकर मूं महिल न मोटी न त मां रोई रोई दम ॾींदो मां ते। शमीर तो यको काथे हुई सॼो गोश्त तोखे ॻोल्हियो आहे कहिड़नि ॿारनि सां तूं खेॾी पियो? अदा उन बाग में हो अकेलो आहे बाग में हो। शमीर तूं हेॾो मलोल छो आई? तमामु घणो परेशान तो लॻी छा थियो आहे? अदा हुन अकेले न मूंखे बाग में डप पे लॻो मूंखे इहे पियो लॻो हिकु बला आहे न उहो मूंखे खाए पई। हा डप पियो लॻो ॾाढो डप पियो लॻो अदा मूंखे। तते ॾींहुं
ऐं वीरान जगह में अकेलो वञिबो आहे छा चरिया? ख़ैर छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। अॼु त मां तोखे हली कंहिंसां मिलाया, उन सां मिलंदे त दिलि ख़ुशि थी वेंदई। अच्छा हलिया। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।